हरिओम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह बरकातहू। बोले सो निहाल, सत श्री अकाल, नमस्ते नमस्ते। मां आहियां जो पीजी दादा पीजी माना पहला आज गिरंती। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां, बेइंतहा ख़ुशि आहियां। अॼु मां तव्हांखे ॾाढो खिलाईंदुमि, छाकाणि जो अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। हेठों मथों अॻियों पोयों अंदरि ॿाहिरि सुबुह शाम ॾींहुं राति ख़ुशि आहियां। ख़ुशियुनि सां मालामाल आहियां, तव्हांखे बि ख़ुशियुनि सां मालामाल कंदुमि। हिकिड़े घर में ज़ाल मुड़ुसु विड़ी पिया पाण में न, पोइ मुड़ुसु बि थुलो ज़ाल बि थुली। पोइ मुड़ुस खे गुसो अची वियो, चई मां त हेठि टपो ॾिनई त हेठि बेहोश थी वियो। बेहोश थी वियो त हुनखे खणी अस्पताल विया। जॾहिं अस्पताल में अखियूं खोलियईं त साम्हूं सोनी नस बि थी हुई। हुनखे ॾिसी चए थो छा उहा बची हुन छा? नस चए थी हा तूं त बची वए, तुंहिंजे हेठो बफ़ारू ॿिया जेके आया उहे मरी विया। हीअं हिकिड़ो राजकुमार त हेठि किरी पियो, हेठि किरी जो पियो त हुनजी टंग भॼी पई। टंग भॼी पई त अस्पताल में हिकिड़ो दोस्त मिलण वियुसि। हुनखे हैरत मचे थो, चए थो यार मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं टिमार त तुंहिंजी टंग भॼी पई आहे। चए थो यार तूं पाण किरी ॾिस, तोखे ख़बर पवंदी। मां हिते सुबुह जो दाणो पाणी ॾियणु वेंदो आहियां पखियुनि खे। पोइ हुते सुबुह जो मुंहिंजी दिलि थी त मां फी सवीला दाणो ॾियां माण्हुनि खे, उहे बि हुननि में बि आदत पए। पोइ मां दाणो 2-3 किलो वठी अची 2-3 ॾींहं वेहंदो हुउमि रोज़। पोइ जेको अचणु वांदो माई मर्द ॿार बच्चो हुनखे चवां फी सवीला दनत में दालो दालो, दनत में दाना डालो, त उहो फी सवीला दानो वठी वञी विझंदा हुआ हुते कबूतरनि खे। हुते अॻ में कबूतर वेठो हुयो, उहो होॾे भॼंदो आयो। चए थो यार अलाह खे वञी तूं मुंहिंजी रोज़ीअ ते लत ॾेई छॾी, मूंखे पैसा ई नथा ॾियनि। अलाह खे मुंहिंजे बचनि जी रोज़ी न कर, बंदि न कर। हाणे पाण ॾींदो आहियां, हिकु ख़ुशि थींदो आहियां। इहो सुबुह सुबुह सां फ़क़ीर दर ते चए नई, फ़क़ीर मुकियो आहे, फ़क़ीर खे मानी करायो। अंदरि मर्द जो आवाज़ु आयो, घर में घरवारी कोन्हे बाबा? फ़क़ीर चयुसि मां घरवारी थोरी थो घुराए, मां त मानी थो घुराए। इहो सुबुह सुबुह सां हिकिड़ो फ़क़ीर गलीअ में हुकुम ॾींदो वञे पियो, चए पियो फ़क़ीर आहे, फ़क़ीर खे मानी करायो। फ़क़ीर बुखियो आहे 7 ॾींहंनि जो, फ़क़ीर खे मानी करायो। फ़क़ीर मानी बि खाईंदो आहे, फ़क़ीर अंडो बि खाईंदो आहे, फ़क़ीर गोश्त बि खाईंदो आहे, फ़क़ीर खीर बि पीअंदो आहे, फ़क़ीर सयूं बि खाईंदो आहे, फ़क़ीर हलवो बि खाईंदो आहे। हिकिड़ी माई आवाज़ कुल जूतो ॾेखारियोसि, चई फ़क़ीर जूता बि खाईंदो आहे। फ़क़ीर चए थो न मूंखे डॉक्टर बहुत मना कई आहे, सख़्तु शइ खाए जी मना कई। हिकिड़ो रोज़ माईअ खे खीर ॾेई वेंदो दर ते न। हिकिड़े ॾींहुं माई पुछे थी बाबा तुंहिंजी मेह तोखे खीर घणो ॾींदी आहे रोज़? चए थो 2 किलो ॾींदी आहे। चई पोइ हुन मां घणो विकिणंदो आहे, घणो तूं पंहिंजे लाइ रखंदो आहे? चए थो मां ईमानदार माण्हू आहियां न, 8 किलो विकिणंदो आहियां, 2 किलो पंहिंजे बचनि जे लाइ रखंदो आहियां। हिकिड़े खीर जे दुकान ते बोर्ड लॻियल हुयो, खारिस में क्या दूध दस्तियाब है, दूध दस्तियाब है। हिकिड़ी सुहिणी माई हुते अची खीर खे ॾिसी चए थी ये खालिस दूध है? दूध वारो चए थो हा, जिस भैंस ने दूध दिया है ना उसका नाम ही खालिस है। रेल गाॾी हलंदे बिजली आउट थी वई, बिजली ऑफ थी वई त ज़नाने गाॾी में हिकिड़ी माई ॾाढो डिॼे पई। डिॼण में उथी वञी जेको गाॾीअ खे बीहारण जो हैंडल थींदो आहे उनखे छिकई। जीअं हुनखे छिकई त हिनखे चपाट लॻी गिर ते, हीअ डिॼी वई। वरी ॿीहर हिकदमि ॿीहर छिकई, ॿीहर चपाट लॻियसि। अञा 4 दफ़ो छिके पई त बिजली अची वई। अची वई त हिनखे पेट में साहु पियो, सीट ते वेही उते जेके मायूं वेठियूं हुन खां पुछे थी त मां त जंहिं महिल हैंडल पई छिकां मूंखे चपाटा केरु हणे? माई थी चए पई तूं हैंडल त न विझे, मुंहिंजी चोटी पई छिके।